ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे अध्याय 24 ऐं अध्याय 25 में ॾिठो त भगवान श्री कृष्ण उद्धव जी के आदि पुरुष भगवान ऐं उन जी माया बाबति सॼो वर्णन करे ॿुधाइनि था। तंहिंखां पोइ तमोगुण, रजोगुण ऐं सतोगुण इन्हनि जो हाल ॿुधाइनि था ऐं उन्हनि माण्हुनि जो बि हाल ॿुधाइनि था जेके सतो, रजो ऐं तमो गुण वारा आहिनि। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 26 शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे उद्धव के श्री कृष्ण भगवान जो राजा परूरा के गंधर्व लोक में मिलियल ज्ञान बाबत ॿुधाइण। प्यारा भक्तों, श्री कृष्ण भगवान चवनि था त हे उद्धव, जंहिंखे मुंहिंजे गॾिजण जी ख्वाहिश थिए उहो माण्हू ठग, लोभी, जुआरी, संसारी प्रीत कंदड़, पंहिंजे शरीर पालना कंदड़ ऐं अधर्मियुनि जी संगत कॾहिं बि न करे। अहिड़नि माण्हुनि जी संगत करण सां बि नरक भोगणो पवे थो। तंहिं करे साधन महात्माउनि जी संगत करणु घुरिजे, जंहिं करे हरि चरणनि में प्रीत पैदा थिए। जीअं राजा परूरा उर्वशी अप्सरा जी संगत में फासी ख़राब थियो हो, तीअं संसारी माण्हू स्त्री ऐं ठग वटि वेही पंहिंजो परलोक बिगाड़ीनि था। हे उद्धव, तूं इन्हनि जी संगत कॾहिं बि न कज। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधी उद्धव पुछियो, हे त्रिभुवनपति, राजा परूरा जे हाल बाबति कृपा करे विस्तार सां कथा ॿुधायो। इहो ॿुधी श्री कृष्ण चयो त हे उद्धव, जहिड़ी रीत राजा परूरवा अला नाले स्त्रीअ मां पैदा थी उर्वशी अप्सरा वास्ते गंधर्व लोक में वञी रहियो हो, सा सॼी कथा स्कंद में लिखियल आहे। हाणे मां उन जे ज्ञान मिलण जो हाल ॿुधायां थो। ॿुध त जॾहिं राजा परूरवा गंधर्व लोक में रही हज़ारनि वरियनि ताईं उर्वशीअ सां भोग विलास कयो, पर संदसि मन तृप्त न थियो, तॾहिं मुंहिंजी इच्छा सां उन हिकिड़े ॾींहुं ज्ञान जी वाट सां पंहिंजे मन में वीचार कयो त हेतिरा ॾींहं मूं कामदेव जे वस थी संसारी सुख ॾिठो, पर मुंहिंजी इंद्रियनि जी ख्वाहिश पूरी थिए ई नथी, बल्कि जीअं बाहि में गिहु विझण सां आग जी ज्वाला वधे थी, तीअं इंद्रियनि खे जीअं जीअं मां वधीक सुख ॾेखारियां थो, तीअं वधीक ख्वाहिश वधे थी ऐं कॾहिं बि संतोष नथो थियनि। राजा परूरवा चवे थो त मां बुद्ध जो पुटु हेॾो ज्ञानी ऐं प्रतापी राजा थी उर्वशीअ जे पुठियां अहिड़ी तरह भॻसि जीअं गॾा काम जे वस थी मादीअ जे पुठियां पवे थो। उन मूंखे अहिड़ो त वस करे वरितो जीअं बाज़ीगर बांदर खे पंहिंजे वस कनि था। मां उन सां भोग विलास में पइजी अहिड़ो अंधो थी वियसि जो मूंखे कंहिं नंढे वॾे खां बि शर्म न आयो। न राति ऐं न ॾींहुं गुज़रण जी ख़बर थिए पई।
सतन दीपन जा हज़ारें राजाऊं जेके मुंहिंजे आधीन हुआ से मुंहिंजे हिन अज्ञान ते खिलण लॻा। कामी पुरुष जॾहिं स्त्रीअ जे वस थी वञे थो तॾहिं उनखे पंहिंजी चङाई ऐं बुराई नज़र नथी अचे ऐं उन जो तेज बल ज्ञान ऐं धर्म कुझु बि नथो रहे। मास जे पुतले में जंहिं में मल मूत्र रत बांस भरी पई आहे, सभिनी दवारनि सां अशुद्ध वस्तु निकिरनि थियूं। तंहिं ते मां अहिड़ो दीवानो थी पयसि जो जिते इंद्र जहिड़ा देवता बि मूं सां विढ़ण जी सुमर्थी नथे रखी सघिया, उते हिकिड़ी स्त्री मुंहिंजो सारो अभिमान टोरे छॾियो ऐं मां उन जी प्रीत में फासी पाण खे अहिड़ो विसारे छॾियो जो उर्वशीअ जे सम्झाइण ते बि मूंखे ज्ञान कोन पैदा थियो। जंहिं बदन खे माता पिता स्त्री ऐं भोॼन ॾींदड़ मालिक ऐं काल चक्र मौत पंहिंजो सम्झूं था, सो बदन मरण खां पोइ कंहिं कमु नथो अचे, न को उनखे को हिकिड़ो ॿ ॾींहं घर में ई थो रखे। तंहिं करे माण्हूअ खे घुरिजे त अॻे ई संसारी माया छॾे हरि भॼन करे मुक्त पदवी पाहे। हे उद्धव, स्त्रीअ में मन लॻाए रहण सां यज्ञ तप तीर्थ विर्त दान धर्म वग़ैरह करण को बि फ़ाइदो नथा ॾियनि। ऐं हे उद्धव, सत्संग खां सवाइ ज्ञान कदाचित बि नथो मिले। जेके पंहिंजे अज्ञान सां संसार रूपी समुंड में गोता खाई रहिया आहिनि, तिन खे भवसागर पार लंघण वास्ते सत्संग ॿेड़ीअ मिसल सम्झणु घुरिजे। अज्ञानी अंधे खे सत्संग अखियुनि जहिड़ो आहे। जीअं माइट पंहिंजे औलाद जो भलो घुरनि था, तीअं संसारी माण्हूअ वास्ते सत्संग भलो कंदड़ आहे। जॾहिं सत्संग करण सां माण्हूअ खे ज्ञान प्राप्त थियण सां पंहिंजे शरीर स्त्री ऐं ॿियनि तां प्रीत लयो वञे, तॾहिं हू विरक्त थी हरि चरणनि में ध्यानु लॻाइण सां मुक्ति पाए थो। जेसिताईं माया रूपी दौलत ऐं स्त्रीअ जी तृष्णा नथी विसरे, तेसिताईं सपने में बि ज्ञान नथो मिले। संसारी माण्हूअ खे दुखनि खां छॾाइण वारी फ़क़ति मुंहिंजी भक्ति ऐं शरण आहे। तंहिं खां वधीक ॿी का तजवीज़ कान्हे। तंहिं करे शाहूकार खे धर्म करणु वाजिबु आहे ऐं जेको नरक में पवण खां डिॼे सो सत्संग करे त ज्ञानी थी मुक्तिअ खे प्राप्त कंदो। विरक्त पुरुष ऐं संत महात्मा खे मुंहिंजो ई रूप सम्झणु घुरिजे। ही अध्याय जेको पढ़ंदो ऐं उन मूजिबि अमल कंदो, सो अवश्य मुक्तिअ खे प्राप्त कंदो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11हें स्कंद जो अध्याय 26 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।